पावली, ओ पावली। हा ॿुध अॼु 5-6 पराठा पचाए ॾे। बुख बि ॾाढी लॻी आहे त लाॻी तो खाई पोइ वञा, छो त वरी मोटणो न आहे। मंझंदि जो वरी केरु मोटे, वरी जे मोटंदुसि वरी 2-3 ॿिया पराठा पचाए ॾे। इन जे करे वञी ते कमु खणो आहे। इहे 4-5 पराठा पचाए वठ। मवाली ॿी का ज़मीन वठा ते लालू का, इन ज़मीन ते भॾो पियो हले। हणी तोखे को धक मारे विझे मां बेवा थी वञा। मूंखे लालूअ चयो आहे त कंहिंजे लोणो वरायो न ॾिस, बेफ़िक्र थी बनी कर, मां वेठो आहियां। इहे न थिए जो ओचितो केरु कंध में कोडर हणई। अहिड़ी गर्मी में मां इज्जत कोन करे सघंदसि। अहिड़ो को कूंधर कंहिं मां ॼणियो ई कोन्हे जो मवालीअ खे कंठ में कोडर हणे। ईअं सम्झ त मां मवाली न आहियां, दुश्मन लाइ ठहियल मीज़ाइल आहियां। चई सच थो मवाली, तुंहिंजे मिज़ाइल छॾण सां न त माकड़ी हली वई त माण्हू कीअं बीहंदा। लालूअ जो साथ हुजे न, बाक़ी लोक सां मोलण सां मवालनि जो कमु आहे। को वॾो मसालो न आहे, सॼो मसालो गरम आहे। उहो त सही आहे, पर मुंहिंजा मुड़ुस पंहिंजी पारत हुजे। पावली दुआ कर, फसुल खणा। हिन दफ़े तोखे हाला जो हिंदोरो वठी ॾींदुसि। पई लुॾजे मुंहिंजी दादिली ज़ाल। मुंहिंजा दादला मुड़ुस भला वनीअ ते वेंदे या हिते वेही ख़्याली पुलाव पचाईंदे। पुलाव त यादि आयो त शाम मोटी चां त पंहिंजे प्यारनि सां पुलाव पचाए खाराइजांइ। ठीकु आहे मुंहिंजा प्यारा मवाली। पोइ मां बनीअ ते वञा? न, तूं घर जो कमु कर, मां थी वञा त सही, पर हिन महिल ताईं सॼे सीने में रुॻी कचहरी कई अथई। पराठा पचाई, पराठा पचा त मां खावां, पोइ हां झल कयां, पोइ जंहिं महिल वञा न, पोइ वरी तोखे पुलाव जी पारत उहो रधे रखजांइ त वरी मां मोटीअ जे खाईंदुसि। ॾिसी बि थी पचाई त कोन थी। हा वञा। हा वञ थोरो केर वधीक हणजांइसि। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।